बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेडो तुझो ना बाजबियो ड्याई मना रियथ बेरिय थूणिए ओ तू छपर तू छा गुजारा सबकी लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असांजे में दुश्मनी कंदा भी आयो ना दोल जे डोके ते वॼाए कंदाऊं। तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। मुंहिंजो शक सॼो सौ हिन ॾे थो वञे। हाणे चोरीअ जो अलाए कहिड़ो कारो मोह करे थो। इहा चोरी त हालार जी भेण आहे सरकार। बाबा अरे मां तोखां सवाल कयो हाँ ॿुधाए सवाल कयो न न जॾहिं सवाल कयां तॾहिं जवाब ॾिजांइ। सरकार सबूत हथ अची वियो आहे। गाड़ी खड़ी एम्बुलेंस में रखो। बिहार मोबाइल में सूबेदार साहब बाबा मुझे हथन के ॾिसो मां बेॾोही आहियां बेकसूर आहियां मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे हिन खून में बाबा मूंखे हरूभरू न फसा मां बेॾोही आहियां बाबा बस या थाणे ते ख़बर पवंदी केर ॾोही आहे केर बेॾोही। कौन थी भाई कौन था कयो उते का खबर कौन थी भाई हाणे साहब बदन के से तेरोस
घर भर मुखे न मां कसम खणी थो चवां इहो खून मूं न कयो जेस ताईं खून पंहिंजे सर ते न खणंदे तेस ताईं कोन छॾींदोसांइ कोन छॾींदो मां तेस ताईं साहब कुछ अलाह जे ख़ौफ़ खां रहिजी अलाह जी लठ पे आवाज़ थी मूं मिसकीन खे हरूभरू न मार मूं केतिरा भेरा तोखे चयो आहे त इहो खून मूं नाहे कयो मूं खून नाहे कयो साहब मरंदे मरी वेंदो पर कॾहिं बि कोन मञींदो कीअं न मञींदो तेस ताईं तोते वांगुरु न बोले तेस ताईं हथ न कढिजोसि तेस ताईं मां वापसि अचां तेस ताईं हे पंहिंजा गुनाह क़बूल करे चुको हुजे बस
सरकार सूबेदार आयो है। लगे तो सबूत हथ अची वियो अथसि। जी सरकार, वॾो वात खोलींदो, वॾो वात खोलींदो कमीनो खे चाहे जो। खैर हालात अंदर तू वठी अचेसि। हाज़िर सरकार। सारंग खान खून थियल आहे खून। हेतिरा बिसाद असां बकरी चोरनि खां वठंदा आहियूं। पहिरियां तूं केस खे रफ़ा दफ़ा कर। एतिरनि पैसनि जो बंडल तोखे ॿियो बि मिली पवंदो। हलार जो छा कयां? केस मथां हणांसि। इहो तुंहिंजो मसइलो आहे। तोखे छा करणो आहे छा नाहे करणो, इहो तुंहिंजे मथे जो सूर आहे। मूंखे टेंशन ॾेई मुंहिंजे मथे जो सूर न वधाए। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखजांइ, इन केस में घटि में घटि मुंहिंजो नालो ज़ाहिर न थिए। माण्हू छा सोचींदा त रईस सारंग खान पंहिंजी हारियुनि जी इज़तुनि में अखियूं विझी वठो। सारंग खान, तव्हां बेफ़िक्र रहो, मुंहिंजो नालो किथे बि ज़ाहिर कोन थींदो। बाक़ी ॿुधे छॾे ॾियो त मूंखे छा करणो पवंदो। मुंहिंजे अॼु ज़िद कयो वेठी आहे त अॼु मां कीअं बि करे शहर वापसि वेंदसि। छो अम्मा हेॾी तकड़ छो? अञा 2 ॾींहं पहिरियां ई त आई आहीं। बाबा इम्तिहान मथां आहिनि, उन्हनि जी तयारी बि त करणी आहे न। कहिड़ो वरी पढ़ी तूं नौकरी कंदी? तालीम जो मक़सदु नौकरी न ई हूंदी मुंहिंजी मिठड़ी अम्मा। अम्मा सदाईं शहर में रहंदी आहीं, 5 ॾींहं घर में बि त रह। अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं त कयूं ई कोन्हनि ऐं तूं हींअर ई वञा पई करी। बाबा तूं त घर वेही नथो त तोसां दिलि जो हाल अहवाल कीअं हो रहिया? छा कजे अम्मा, ॿाहिरियां ख़फ़ा बि त घणा आहिनि, पर मां तोसां वाइदो थो कयां त सुभाणे सभु कम छॾे मां तोसां वेही कचहरी कंदुसि। बस ठीकु आहे, अॼु मां हिते आहियां पर सुभाणे सुबुह सां ई निकिरी वेंदसि। हा मुंहिंजे धीअ, तूं तालीम मुकमल करे हिते अचु, पोइ तूं हिते हमेशह हूंदी। पोइ इहे हाल अहवाल सदैव पिया पाण में वंडींदासीं। सूबेदार साहब, ॻोठ जो नेक मर्द आहियां। हालार जी ज़मानत थी वई आहे, हिननि ग़रीबनि जो मसइलो हल कयो। छा मसइलो आहे तव्हांजो? हा बाबा, हाणे त मसइलो हल थी वियो, ज़मानत बि थी वई। सौट खे छॾियो न साईं। थोड़ा नालो छा अथई? थोड़ा तू सही करे न दे। महिरबानी करे मुझे सौट रखी छॾियो। संतरी पंहिंजे माण्हूअ खे कढी आ, ज़मानत थी वई अथसि। साहब इन सारंग खे हणी असां सभिनी जो कारो मुंहुं करे चिबा काकरो थोड़ी तो काकरो ने पटे कढाए। थाणो आहे को तुझे पी जी उता कढाए। हलार
तुंहिंजी ज़मानत थी हाणे तूं हिननि सां वञी सघीं थो बादल बादल इन सोरठ जे चक्कर में कामणी भी मारची पे पहले एड़ो को चक्कर हलाए जो या छोरी मोची थी सिर्फ मोची सरकार जबरदस्ती करनी पड़ी बाकी ये ही छोरी अठ न दींदी तपोए जबरदस्ती करनी पई त कंदुस पर हर हाल में यह छोरी मुखे हासिल करनी है यह छोरी सिर्फ है सिर्फ मोची यानी सारंग खान जी तोखे तो खबर है न सारंग खान वो सावणी जो मीया जो न वसे लुकार ही लुकार जे वसे तो बोड़े मारे फिलहाल चलियोस तो कमकार करे वक्त बुधाईंदुस तो केर कें जो आई केर कें के हासिल जो करे अचो बाबा हिते असांजी इज्जत महफूज न आहे सारंग खान जूं नज़रूं मुंहिंजी मंग सोरठ में आहिनि बाबा मूंखे पूरी पक आहे त कामणीअ खे बि इन सारंग खान क़त्ल कयो हूंदो हाणे ही ज़मीनूं छॾे के ॿिए हंधि हलणो पवंदो सावल खान हरपेला चई वियो आहे पर उनजी ज़मीन कुझु कलराठी आहे बाबा पोइ चओ न वॾेरे सावल खान खे त गाॾी मोकिले सामान खणी तूं हलूं बुख ते रहंदासीं पर हिते न रहंदासीं बाबा बादल जेकॾहिं सोरठ खे तव्हां उनजे घर मां खणी आयो न ऐं उनजे माइटनि मां तव्हांखे कंहिं ॾिसी वरितो त इन सां मुंहिंजी बदनामी थींदी जेकर न
सोरठ के ॾींहं जो ज़मीन ते कमु कंदे या वरी जंग मां काठियूं कंदे गुम कयो वञे त इन सां मूं तरफ़ कंहिंजो बि शक न थींदो जीअं कामणीअ जो खून लुड़ी वियो सवाइ पुलिस जे ॿिए कंहिंजो बि शक मूं मथां न थियो जेको तव्हांजो हुकुम सरकार। पर छोकिरी ज़मीन ते अकेली घट निकिरंदी आहे। सॼो ॾींहुं छोरी घर खां ॿाहिरि वते थी हड़ीअ वांगुरु छलांग ॾींदी ऐं तूं थो चवीं त घर खां अकेली ॿाहिरि कोन थी निकिरे हा? ॿिन ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं छोरी अगवा करे मुंहिंजे शहर जे बंगले ते न पहुचायई त पोइ वाधर पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ सोरठ तूं ऐं हिते हाँ? हालात जेकॾहिं तूं हिते आहीं मां किथे हूंदसि? ॾिस सोरठ, मूं तोखे केतिरा भेरा सम्झायो आहे त घरों अकेली न निकिरंदी कर। कामणी जो हशर कोन ॾिठी, कीअं हुनजो मौत थियो? हा पर तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे न। दिलि नथी लॻई न त पोइ हीअं कंदी कर, मुंहिंजे घर अची मूंसां मिली वेंदी कर। पर तूं घर वहीं किथे तो हालार? ॾींहं जो न सही पर राति जो त घर में हूंदो आहियां न। पर राति जो त घर में सभु हूंदा आहिनि, मां तोसां पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं कीअं करे सघंदसि? सोरठ, हिन वक़्तु तूं घर हल। ॾिस, मूंखे काठियूं बि करणियूं आहिनि, उन खां पोइ ज़मीन ते बि वञिणो आहे। अजायो बि मुंहिंजो वक़्तु न विञाए, हाणे घर हल। कम 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 ई रात कम, मां त ॼण तुंहिंजे लाइ कोई माने नथी रखां। अबा लखू ये खबर है? चाचा रैस सावल खान ट्रैक्टर ऐं ट्राली कराया हुआ पर सोट हालार ऐं सोरठ नगर नथा अचनि। पुट हालार बनीअ ते हूंदो, पोइ सोरठ बि हुनजे पोयां हूंदी। पुट तूं वञ हालार वारनि खे वठी अच, तेसि ताईं असीं सामान ट्रैक्टर ट्राली ते रखायूं था। ठीकु आहे चाचा, मां वञा थो ज़मीन ते। ॿुध, तूं पंहिंजो सामान सॼो संभाले खणजांइ, ईअं न त का शइ विसरी वञे। मूं पंहिंजो सॼो सामान ॿधी रखियो आहे। ठीकु आहे चाची। ऐं जेकॾहिं सारंग खान हितां वञण जी इजाज़त न ॾिनी त पोइ असां को कैदी आहियूं जो हितां वञणु कोन ॾींदो असांखे। जेकॾहिं न कर्ज़ वठणु ईंदो त जेको असांखे हितां वठी थो हले न रेस सावल खान, पाणे उहो मूं ॾींदुसि। ॿार सावल खान ट्रैक्टर ट्राली सां गॾु बीठो आहे, जल्दी करे सामान रखो, पाण हलूं।
सोट खैर त आहे रड़ी कोंदो पियो जी ॻाल्हि कर सोट खैर नहीं सारंग खाने जा माण्हू सूरत खे अगवा कनि था वञनि सोट कहिड़े पासे विया हिन पासे भाई सीधी के भला अञा केतिरी देर लॻंदी रईस बाबा असीं सभु तयार आहियूं मुंहिंजो छोकिरो बनीअ ते उनखे लखू वठण वियो आहे जीअं ई उहो ईंदो न भले हलंदासीं ठीकु आहे त भला पोइ तव्हां अचो मां हलां थो न रईस न जेकॾहिं तव्हां हलिया विया त पोइ वॾेरो सारंग असांखे छॾींदो कोन सारंग खान में एतिरी हिम्मत ई न आहे जो हाणे तव्हांजो रस्तो रोके पर वरी बि तव्हांजो ख़ौफ़ ख़तमु करण लाइ मां तव्हां सां गॾु बीठो आहियां बादल मां चवाई थो त सोरठ मां हथ कट मां चवाई थो सोरठ मां हथ कट न त अलार जेकॾहिं पंहिंजो ख़ैर खुली थो त असांजी वाट छॾ बादल गरीब ज़रूर आहे बेगैरत न आहियूं तूं ईअं मुंहिंजी मंग में हथ बि छॾे मां तोखे छॾे ॾींदुसि उथो पंहिंजी मौत खे दावत ॾी अलार अॻे परे थी त सीनो न पयोर करे छॾियां मौत जे ख़ौफ़ खां पंहिंजी मंग छॾे न वेंदुसि बादल तव्हां असां सां घणा ई ज़ुल्म कया हाणे न बादल हाणे न अॼु मरंदुसि या मारींदुसि अलार तू भल मुखे मारे छॾ सारंग सारंग कॾहिं बि तोखे ज़िंदा कोन छॾींदो तोखे ज़िंदा बादल मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कोन्हे मूंखे चङी तरह ख़बर आहे ऐं तोखे बि ख़बर आहे त तो इहो कदम कंहिंजे चवण ते खयो आहे ऐं कामड़ीअ जे पोयां बि इन्हीअ जा ई हथ आहिनि
ऐं ॿुध, चओ पंहिंजे सारंग खान खे त असां खां टरी पासो करे, छो त पत्थर जेकॾहिं मेण हुजनि हा न, कॾो को गिदड़ खाई वञनि हा। ऐं हाणे सारंग खान जो तकब्बुर ऐं ग़ुरूर मिट्टीअ में मिलाए छॾींदुसि, मिट्टीअ में। मूंखे जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो, हालार उहो ई करे वेठो आहे। हाणे असां मां सारंग खान कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदो। वॾेरा साईं, असांखे बचायो, न त सारंग खान असांखे कोन छॾींदो। मौजे हूंदे सारंग खान जी मजाल आहे जो तव्हांजे वार जो बि नाम वठे। अरे सर, हाणे तोसां गॾु असांखे सारंग खान कोन वञणु ॾींदो। तव्हां ट्रैक्टर ट्राली में वेहो ऐं हितां हलण वारी कयो। जेकॾहिं सारंग आयो त उन्ही खे मुंहं मां पाण ॾींदुसि। राणा, जल्दी माण्हू वठी पहुच, असांजो सारंग खान सां झेड़ो थी पियो आहे। जी सरकार, देर न लॻंदी, हींअर जो हींअर पहुचूं था। मां चाहे थो ॾिसां त हाणे तोखे केरु थो मुंहिंजे हथनि खां बचाए। सारंग खान तुंहिंजो जेकॾहिं को ॾोही आहे त हालार आहे। हिननि मिसकिननि मां तुंहिंजो को बि ॾोही कोन्हे। हिन लाइ तूं हिननि खे वञण खां रोके नथो सघीं। ही मुंहिंजा हारी आहिनि सावल खान, हारी। हारी हुआ, हाणे ही सभु तुंहिंजो कमु छॾे चुका आहिनि। सावल खान तोसां मां वधीक बहस करणु नथो चाहियां। जेकॾहिं पंहिंजो ख़ैर घुरी थो त हिननि खे हिते छॾे हलियो वञ, न त हिननि सां गॾु तोखे हिते ई दफ़न कंदुसि। सावल खान हाथी आहे सारंग खान, जंहिंखे दफ़न करणु तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। मुंहिंजो रस्तो छॾ ऐं असांखे वञणु ॾे, न त तूं कंदे छा? वो में केतिरी ताक़त आहे इहा मूंखे ख़बर आहे। मां चवां थो रस्तो छॾ सारंग, छॾ रस्तो। सावल खान मुंहिंजो दिमाग़ न फिराए। वधीक मां चवां थो त मूंखे पंहिंजे पाणीअ मां न कढ। मां देव आहियां, देव। पंहिंजी थी अचां सरियां जहिड़ा दाणा करे छॾींदोसि। सावल खान
कारियर सां वेर विधो आहे, कारियर सां। मुझे यार के मुझे ॻोठ मां वठी वियो वञे। इन जो बदलो तो खां सारंग खान ज़रूर वठंदुमि, ज़रूर। हालार किथे आ? कर हालार पंहिंजे घर जे तरफ़ वञी रहियो हो। सारंग खान वो सामने जो मीहा जेको नवसे डुकार ही डुकार जबत है तो बोरे मारे बोरे मारे बोरे मारे। सरकार इहो कमीनो आ जो असांजे फसल जी भेल कराईंदो आ। सरकार मां तव्हांजे पीउ जो धनार आहियां ऐं माल बि मुंहिंजो न आहे वॾे रेस जो। तव्हां ई वॾे रेस में छा विरायो? सब कुछ विरायल है, सब कुछ। हाणे मां तव्हांजी इहा भेल बर्दाश्त न कंदुसि, न कंदुसि तव्हांजी इहा भेल बर्दाश्त। वञी चओ पंहिंजे सावल खान खे त पंहिंजा बना बारा विरायल आहिनि। अॼु खां पोइ जेकॾहिं मुंहिंजे फसल जो फेल थियो त मां बर्दाश्त कोन कंदुसि ऐं उन जो असर तोखां बि बदतर कंदुसि, बदतर। वञ।
बादल मोंजो ना जे वसा तो गोठन जा गोठ बोड़े छड़िया। हाणे ही घर तव्हांजा आहिनि। तव्हां सभु हिते बेखौफ़ थी रही सघो था, छो त सारंग हाणे हिते तव्हांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। पुतार, सारंग खान ॾाढो ॾुखियो माण्हू आहे, उहो असांखे हिते बि कोन छॾींदो। लखो, सारंग पंहिंजे ॻोठ में बि मुंहिंजो कुझु न बिगाड़े सघियो। तूं छा थो सम्झी 7 ॾींहं लिताड़े अची हिते मूंसां विढ़ंदो? लखू, मां देव आहियां, देव। जेकॾहिं सारंग का हरकत कई न, कंदो सांस सरह जहिड़ा दाणा।
मुझी इज्जत बताऊं, मुझी इज्जत बताऊं, सत्रा जी तुके थी तुके। सरकार बस बस वादर बस, मां वधीक को भी उज़र ॿुधण नथो चाहियां। सुभाण के सिज में मुखे इन हालार जो लाश खपे, लाश। पहिरियों इन हालार के दफन कयूं, ओए इन सावल खान के ॿुधाईंदुसि त सारंग खान केरु आहे। सारंग खान वो सावणी जो मींहुं आहे, जेको न वसे त ॾुकार ई ॾुकार, ऐं जे वसे त बोरे मारे, बोरे मारे। बादल खान तो में एतरी भी तमीज़ नाहे रही जो मां तो वटि पाण हली आयो आहियां, ऐं तूं उथण बि गवारा नथो करी। बाबा साईं, जेकर ॿुधाए अचो हा त मां पंहिंजे हिन ग़रीब खाने खे अर्के गुलाब सां थोराए छॾियां ऐं अतुर अंबीर जी खुशबू वारा कालीन विछराए छॾियां। तव्हांजे मथां गुलनि जी वर्खा कयां ऐं तव्हांजी आज्ञा लाइ दोहल शरनाई वारा। बस बादल खान बस, हाणे मां तुंहिंजी इहा बदतमीज़ी हर किस बर्दाश्त न कंदुसि। बाबा साईं, मां बि तव्हांजे हुकुम तंग अची मिल्कियत विराए अलॻि थी वेठो आहियां। कोई बि तव्हां मां मुंहिंजी जान नथी छुटे। न ई त मां हिते तव्हांजो को मुंहुं ॾिसण आयो आहियां ऐं न ई का नसीहत करण आयो आहियां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तव्हां मनुअ सां छो विड़िया आहियो? बादल खान जी कावड़ मौत बराबर हूंदी आहे बाबा साईं। इत पोइ बि शुक्र करे जो बची वियो आहे। बादल खान मां देव आहियां ऐं देव खां टरी पासे कर, न त सरियां जेतिरा दाणा करे छॾींदोसि। बाबा साईं, हाणे इहो देव कुराड़ो थी चुको आहे, कुराड़ो। हाणे तव्हांजो वक़्तु ख़तम थी चुको आहे। तव्हां वञी हाणे मुसलो विछाए अल्लाह अल्लाह कयो ऐं या बस बादल खान बस। मुंहिंजी हयातीअ में इहा पग मूं मथां आहे ऐं मूं मथां ई रहंदी। घणी मूं तव्हांखे पंहिंजी मिल्कियत मां अधु ॾिनो आहे, पर अञा ताईं तव्हां मुंहिंजी पग जा वारिस न आहियो थिया। मूंखे बि ख़बर आहे बाबा साईं त तव्हांजी ज़िंदगीअ में इहा पग मूं मथां कॾहिं कोन, पर हाणे तव्हां घणो जी चुको सांवल, घणो जी चुको बाबा साईं। पर हाणे तव्हांजी इन ज़िंदगीअ खे
कैंचीअ सां कतरणो पवंदो। छो जो तव्हांजी पग जो वारिस हाणे जवान थी चुको आहे। बादल मुंहिंजो नाम जे वसां ॻोठनि जा ॻोठ ॻोठजनि। सारंग खान इते ही हूंदो। अॼु मिले त कयूंसि था बूटी बूटीअ खां धार। अचु मथां जाचूस जाचूस वॾेरो सारंग खान पंहिंजे वठनि सां गॾु हिते पहुतो। उथी मुड़ुस थी मुक़ाबिलो कर। गोली तो खत्म थी वही थी। हाणे छा कंदे? जे मुंह ॾींदे न त मारिजी वेंदे। पुलिस भी कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे मारिजी वेंदी ऐं इनाम वठंदी। वॾेरो सारंग खान त उहो ई तुंहिंजे जान जो दुश्मन आहे। मारे पटी कंदई बलांत तुझा अध में रहिजी वेंदा। इने करे बेरानी वारो पासो वठी निकरण जी कर। पोइ जेकॾहिं जहान आहे त जहान आहे। बलांत पुराणा न आहिनि थींदा। वॾड़ा चई आहिनि जिते पहुची न सघिजे ते भॼण कमु मरियामन जो आहे। सोची छा थो? निकरण जी कर। अमीना बादल खान तुंहिंजो सिकी लधो पुट आहे। हा मुंहिंजो त सिकी लधो पुट आहे। छा तुंहिंजो न आहे छा? हू त मूंखे पंहिंजो दुश्मन थो सम्झे। मिल्कियत मां बि अधु विराए ॾिनोमांसि ऐं हाणे हुन जा हथ मुंहिंजी पग ॾांहुं था वधनि। अलाही न करे
इहो सभु तव्हांजे लाड प्यार जो नतीजो आहे। अकेलो पुट तो होयो, मुझी सजी मिल्कियत जो वारिस। इन लाइ त मुझी दिल में हुन लाइ मोहब्बत जागंदी आहे, पर बादल खान मुझी मोहब्बत जो गलत फायदो वठी रहियो आहे। हाणे हिन मिल्कियत जी वारिस मुंहिंजी धीअ कूंज आहे। आहे वारिस तुंहिंजी धीअ कूंज, पर हुनजी शादीअ खां पोइ मुंहिंजी ही सॼी मिल्कियत गैरनि में विरहाइजी वेंदी। तोसां शादी करण खां पोइ बि मूंखे पुट जो औलाद तौमा न थियो, पर हाणे मूं सोचियो आहे त हाणे मां टी शादी कंदुसि। छा? टी शादी? हा, टी शादी। मूं पंहिंजे लाइ कुंवार बि ॻोल्हे छॾी आहे, जेका हिन हवेलीअ जी राज धयाणी थी। छा ॻाल्हि आहे अम्मा? छो उदास वेठी आहे? हालार जी याद भी अचे चाचा साईं। धीअ, मुंहिंजो बि त पुटु आहे, छा हुनजी यादि मुंहिंजे जीअ खे कान जोरींदी हूंदी? चाचा असां त अॻ में न धड़का हुयासीं, पर हालार जे वञण खां पोइ असीं त लावारिस थी विया आहियूं। धीअ, दिल न लाहे, मुंहिंजो पुटु हालार ज़रूर ईंदो। पर चाचा साईं, ये ज़ालिम हालार खे किथे जिंदा छॾींदा? सौट हालार जो जिस्म भी फौलाद जो आहे, ऐं हू ज़ालिम, वे ज़ालिम हुनखे कुछ भी न करे सघंदा। पर जेकॾहिं वक़्तु अची वियो न, त 1 लख लख जे बराबर आहे। सौट जे मथां जान कुर्बान आहे, 1 छा 100। तू घबराए न। खबर ना है हिन वक्त हालार केड़े हाल में हूंदो। जेडो तुझो नाम ओ मालिक, जेडो तुझो नाम अल्लाह बाज बियो ॾियाई मंगा। रियथ में रियथूणिए तू छप्पर तू छा रियथ में रियथूणिए तू छप्पर तू छा उजाड़ो कहाँ उजाड़ो कहाँ अल्लाह तो मालूम सबकी शलका बाजप वई
हबीबा मूं तो सोचो तो ही समूह ज़मीन मुझे नाले थींदियूं ऐं बाबा जी पग भी मूं मथां ईंदी ऐं पूरे दर में हिक नंढड़ी बादशाही ठाहे उन जो सरदार बणजी पंहिंजो कानून नाफ़िज कंदुसि पर हबीबा बाबा जी जिंदगी में मुंहिंजा समूरा ख्वाब अधूरा रहिजी विया सरकार तहां जी सोच खां पोइ बि तहां खे घणो कुझु मिली चुको आहे हबीबा बादल खान जी सोच आसमाननि खे छुए वई ये ब बंगला ऐं 500 एकड़ जमीन जे ॾिनल नज़राने मां बादल खान कॾहिं बि ख़ुशि कोन थियो कॾहिं बि न सरकार खाली खीसे बुखे पेट ऐं मिसकीनी हाल में हू ॾिसो हू त पंहिंजो गुज़र सफ़र कनि पिया न सरकार शींहं खे ॾिसी हरणी टही वई आहे हाणे हितां जल्दी निकिरजी वियो ईअं न थिए उन जी दिलि फाटी पए हबीबा इन्हनि खे मूं पहिरियां हिते त कोन या कोयल किथां आई आहे सरकार सावल खान हिन ज़मीन खे आबाद करण लाइ ही हारी 12 घुराया आहे इन्हीं कोयल खे या कालराठी ज़मीन ॾिनी अथई आबाद करण लाइ या कोयल मुंहिंजे महल में सुम्हे थी महल में हाणे नी कोयल लाइ सोन जो पिंजरो ठाहिणो पवंदो सोन जो सरकार हाला रखे तो उन जे अंजाम ते पहुचाए छॾे हाणे सावल खान जो छा सोच बादल सावल खान देव आहे देव ऐं देव सां साम्हूं मां हाॾो अटकाइण माना त पंहिंजे मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे त छा सरकार सब कुछ सारे वेहंदो हाँ हाँ बादल मैं सब कुछ विसारे सघां थो पर नथो विसारे सघां ते न सोरठ खे नथो विसारे सघां पर सरकार सोरठ उन देव जे कब्ज़े में आहे जेतिरे ते उन देव सां माॾो नथा अटकायूं न त हू सोरठ मां कॾहिं बि हथ न कढंदो बादल बादल मूं
सब कुछ सोचे छॾियो कम अहिड़ो कबो जो नांग भी मरे ऐं लठ भी न भॼे दुर्गो हिकिड़ो कम कर तूं पंहिंजा माण्हू तयार रख सुभाणे निकिरी हलंदासीं पोइ ॾिसजांइ त ही सारंग खान छा थो करे सारंग खान स्वामीअ जो उहो मींहुं आहे जे न वसे ॾुकार ई ॾुकार ऐं जे वसे त असली ॿोड़े छॾे किंग्स वीडियो सखर पेश करे थो ईद उल फितर जो शानदार तोहफ़ो खूनी तब्दील करी उनके गिले तुझे कदमन में ना दूं तो मुझे नालो आधा जाना खोट खिला छे रूप में आइंदा इनके काट के रूप में बताया था आदम खान बदेरो न लुटेरो बंधन करेला कुत्ता इहो तुंहिंजे हथनि मां निकिरी वियो त अहिड़ो ॿियो कोन मिलंदो रुत मस्तानी मुंहिंजा जानी थी सताए मुंहिंजी जवानी अल्लाह मूंखे थी जलाए भाऊ छा कयां शर्म थो अचे न तव्हां सां वेही थियो न त ॾींहं सां थो जिल्लत जी जिंदगी खां इज्जत जो मौत बहितर है हलो रे तू
तूं अकेलो ही न पर मां बि उन वॾेरे सारंग जे ज़ुल्म जो सतायल आहियां। अॼु खां वठी तूं मूंखे गैर न समझी पर पंहिंजो भाउ समझ। भाउ तुंहिंजे हर कदम ते तोसां मुंहिंजो साथ रहंदो। अली खान, ये तुझा कुर्बान लख तुरा तुझा। पर दोस्त, मां वडेरे सारंग खान सां जंग जोटण खां पहिरीं पंहिंजे खानदान सां मिलण थो चाहियां। किथे ईअं न थिए जो मुझे किए जी सजा मुझा पंहिंजा भोगिन। हलार तुंहिंजा मिट हाणे महफूज़ हथनि में आहिनि। इहो वॾेरो सारंग उन्हनि जो कुझु बि बिगाड़े नथो सघे। हाँ अली खान, मुझा मिट महफूज आहिनि। पर दोस्त, हिकु भेरो मां पंहिंजे बाबा ऐं सोरठ सां मिलण थो चाहियां। हिकु भेरो ॾिस न दोस्त, जैसी ताईं मुंहिंजी न दिल खे तसली न मिलंदी तेसी ताईं मां को बि कदम न खणंदुसि, को बि कदम न खणंदुसि। ठीकु आहे हलार, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। सुभाणे ई हली मां तोखे तुंहिंजे मिटनि सां मिलाए थो। अली खान, यार तो पंहिंजे बारे में कुझु बि न आहे ॿुधायो त तोसां कहिड़ा ज़ुल्म थिया, कहिड़ा कलूर थिया जो तूं पंहिंजे हथ में इहो हथियार खणी भागेलो थियो आहीं। यार पंहिंजे बारे में कुझु बि न ॿुधाईंदे। हलार मां बि वॾेरे सारंग जो हारी हुयुसि ऐं उन कमीणे जूं नज़रूं मुंहिंजी मंग में हुयूं। तोखे त ख़बर आहे त असां ॿिन्हिनि जे करे पंहिंजी जान कुर्बान बि करे छॾींदा आहियूं त ॿिए जी जान वठण में असांखे का तकलीफ़ न आहे थींदी। हलार मूं वॾेरे सारंग जे खिलाफ़ पुलिस में केस बि कयो पर वॾेरे पुलिस खे पैसा खाराए उहो केस दॿाए छॾियो ऐं उन ई केस में मूंखे फासराए छॾियो। मजबूरन मूंखे ही हथ में हथियार खणी भागेलो थियणो पियो। भागेलो बिल्कुलु ईअं अली खान, बिल्कुलु ईअं जीअं कामणीअ जे केस में मूंखे फासायो। मूंखे हलार वॾेरो सारंग इंसान न पर हैवान आहे। हैवान वो इंसान जे रूप में बघियड़ हाणे असां गॾिजी वॾेरे सारंग जे नापाक वजूद खे धरतीअ तां मिटाए छॾींदासीं। मुझा दोस्त अली खान अहिड़े हैवान खे जीअण जो को बि हक़ न आहे। हाणे ॿुधाईंदासीं न वॾेरे ज़ालिम सारंग खान खे मज़लूमनि जे मथां ज़ुल्म करण जो अंजाम छा थींदो आहे।
जड़ो नालो प्यारो थी अली खान अज मूंसां वाइदो कर साज आखिरी घड़ीअ ताईं इन वडेरे सारी के सावड़ेदार रहंदासीं जेस ताईं सिसीअ में साह आहे तेस ताईं वड़ंदा रहंदासीं वाइदो कर अलार मुंहिंजो तोसां वाइदो आहे जेस ताईं सिरीअ में साह आहे तेस ताईं ज़ुल्म जे खिलाफ़ असांजी जंग जारी रहंदी जारी रहंदी सरकार सारंग खान असांजी जोइ में पहुची चुको आहे जेकॾहिं हुकुम कयो त न राणा न तकड़ न कजाए पर बाबा साईं राणा मूंखे ख़बर आहे त सारंग हिते छो पहुतो आहे मूं ख़िलाफ़ बादल खान जा कन भरण आयो हूंदो पर इहे ॿई गिदड़ गॾिजी शींह जो शिकार नथा करे सघनि छो त सावल खान देव आहे देव जेकॾहिं पंहिंजी ते अचां त ॿिन्ही खे सरह जहिड़ा दाणा करे छॾां पर फ़िलहाल मूं उन्हनि खे छूट ॾिनी आहे लाइण ॾे उन्हनि खे ज़ोर ऐं असां सब्र था कयूं जॾहिं हुननि हदूं ओरांगण शुरू कयूं त पोइ उन्हनि ॿिन्हीअ खे मां पंहिंजी औकात ते आणींदुसि बादल खान तूं मुंहिंजो दोस्त आहीं तुंहिंजी दोस्ती खे ॾिसी करे मूं तुंहिंजे पीउ खे रोकण जी कोशिशि कोन कई ऐं तुंहिंजे पीउ मूंसां नाइंसाफ़ी करे मुंहिंजे हारनि खे हिते वठी आयो आहे हाणे मूंखे मुंहिंजा हारी वापसि घुरजनि तोखे जेतिरा बि हारी घुरजनि मां तोखे ॿियात करे ॾियां बाक़ी जेकॾहिं बाबा साईं उन्हनि खे ज़िद में वठी आयो आहे त पोइ उन्हनि खे वापसि कोन जेकॾहिं ज़िद तुंहिंजे पीउ में आहे इहा ज़िदी ॿूटी असां में बि आहे बाबा साईं ऐं तुंहिंजे हारनि जे बारे में सोचियूं था तव्हां वियो त सही हिकिड़े वाइदे ते विहंदुसि तव्हां मुंहिंजो मसइलो हल कंदो मां वाइदो थो कयां सारंग खान त तुंहिंजो मसइलो मां हल कंदुसि ऐं तव्हांजा हारी तव्हां ताईं ज़रूरु पहुचंदा ठीकु आहे मुंहिंजे वाइदे ते एतबार कयूं था सोचना हलार सारंग खान असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे असां मज़बूत हथनि में आहियूं ऐं हा तूं बि छॾ इहो हथियार ऐं साॻी किर्त कर सुस्त न समझजांइ लखू लख बराबरि आहे पर रत आहियूं सलाह सही ॾींदोमांइ न सोट न जेकॾहिं मूं हीउ हथियार छॾियो त न ही सारंग खान मूंखे इज़त सां जीअण ॾींदो न ही पुलिस मूंखे छॾींदी पुट तो आखिर अहिड़ो कहिड़ो गुनाह कयो आहे जो पुलिस तोखे कान छॾींदी बाबा हाणे मां घणो अॻिते निकिरी चुको आहियां
पुलिस सां ॿ टे मुक़ाबला बि थी चुका आहिनि ऐं सारंग खान मुंहिंजे मथां फुर ऐं क़त्ल जा कूड़ा केस कराए मुंहिंजे मथां 5 लख जो इनाम बि रखायो आहे ऐं हाणे जेकॾहिं मूं हीउ हथियार छॾियो त हू मूंखे माराए छॾींदो ऐं हाणे हीउ हथियार मुंहिंजी ज़िंदगी आहे मुंहिंजी ज़िंदगी हालात तूं त पंहिंजे हिन हथियार सां लाऊं लही छॾियूं आहिनि पर तूं मुंहिंजो सोचियो आहे मुंहिंजो छा थींदो सोरठ तूं मुंहिंजी आहीं ऐं मुंहिंजी थी रहंदी पर कॾहिं हालात कॾहिं तमाम जल्द सोरठ तमाम जल्द सारंग जे मौत खां पोइ तव्हां सुख जो साह खणी सघंदव सारंग जे मौत खां पोइ हालात तो सिवा मूंखे ते बहुत होते किथे ही ज़ालिम तोखे ही मूंखे ना सोरठ ना ही हालात तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजो ई रहंदो ही ज़ालिम ज़मानो कॾहिं बि असांखे धार न करे सघंदो असांजे विच में जेका बि दीवार आई न मां ड्राहे पट करे छॾींदुसि सोरठ तू को भाव न कर बस सिर्फ मुझे इंतजार कर इंतजार मां तमाम जल्द महफूज ठिकाणो हथ करे तोखे वठण ईंदुसि तू दिल नंढी न कर तू मुंहिंजी आहे मुंहिंजी रहंदी आहे दिल नंढी न कर छोड़ो यार जानिया जो लगो ॾाढो ॾुखियो आहे छोड़ो यार जानिया जो लगो ॾाढो ॾुखियो आहे मुंहिंजी क़िस्मत में जानी मुंहिंजी क़िस्मत में जानी अलाए छा लिखियो आहे छोड़ो जानिया जो लगो ॾाढो ॾुखियो आहे
बादल खान तुझी ही हद हाणे खत्म थी चुकी आहे ऐं हिन तरफ़ तूं हिकु कदम बि अॻिते नथो वधाए सघीं राणा इन गुस्ताखीअ जे अंजाम जी ख़बर अथई तोखे कहिड़ी सज़ा मिलंदी ऐं वॾे जो हुकुम आहे त उन जे हदुनि में तव्हांखे दाख़िल थियण न ॾियूं। तूं टके जो गुलाम थी करे बादल खान के तो हथू ॾेखारे हाँ बादल खान घणो थियो रोक पाण खे बस बस राणा बस बादल खान जे अॻियां वॾे फात ॻाल्हाइण जे अंजाम जी ख़बर अथई बादल खान असांखे घणो मजबूर न कर छो त वॾेरे सॼो हुकुम मिलियल आहे जेकॾहिं ज़िद कई न सरकार न इन वक़्तु हिननि सां ज़िद करणु सुठो न आहे पहिरियों वापसि हलूं था रेस सां था मिलूं ही पोइ बि परे न आहिनि हिन वक़्तु हिननि सां ज़िद असां लाइ नुक़सानकार साबित थींदी हाणा तोखे इन गुस्ताखी जाम जी ख़बर न आहे ऐं जेसि ताईं मां तोखे अंजाम ताईं न पहुचाईंदुसि तेसी ताईं सुकून सां न वेहंदुसि ऐं अन्न पाणी उते हराम आहे हराम
हालार मां तुझो डोही न आहियां तुझो डोही सारंग आहे तुझी सौट कामणीअ खे सारंग ही मारियो हुयो ऐं हाणे तुझी मंग सोरठ मथां बद नज़र भी सारंग थी आहे बादल वन वनी न वडे रड़े सारंग खे चओ जेतिरो भी पाणू जमा करणो तस करे वठे अली खान नहीं हालार जा मेहमान थींदा मता दिल में हसरत रही वञे त हालार पहिरीं इतला न कयो असां जॾहिं दुश्मनी कंदा बि आहियूं न दूल जे डोके ते वॼाए कंदा आहियूं ऐं दुश्मन खे होशियार करे पोइ हमिलो कंदा आहियूं गिदड़ वांगुरु लिकी न हल वञ वञी सारंग खे ॿुधाए जाए ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ इहो बि चई छॾिजांसि त सिंध गिदड़ नाहे खाधी जो तूं पराए नंगनि में हथ विझंदे ऐं हिन धरतीअ जा रहवासी तोखे चहिरो छॾे ॾींदा अली खान हालार जी जोई हाला जी जोई हालार ईअं छो थींदो आहे जंहिंसां मन जो रिश्तो हूंदो आहे उन खां सवाइ किथे बि आराम नाहे ईंदो चरी इहो ई त प्यार आहे इनखे प्यार चइबो आहे सोरठ कॾहिं कॾहिं रत जा रिश्ता ख़फ़ा थी वेंदा आहिनि ऐं धार थी वेंदा आहिनि पर प्यार त ॿिनि रूहनि जो मेलाप थींदो आहे ॿ जिस्म हिकु रूह बणिजी वेंदा आहिनि पोइ हिक ॿिए खां जुदा कीअं रही सघंदा हालार तू मूंखे छॾे त कोन वेंदे न जेकॾहिं न तू मूंखे छॾे वएं त तोखां सवाइ सोरठ जो साह निकिरी वेंदो चरी तूं त मुंहिंजो रूह बणिजी चुकी आहीं ऐं रूह खां सवाइ जिस्म कीअं ज़िंदा रही सघे थो त पोइ मां तोखे कीअं छॾे सघां थो हालार ही सोरठ इन दुनिया में आई तुंहिंजे लाइ आहे हालार सच पुछी त ज़मीन जे हिन पुड़ ऐं आसमान जी छत हेठां तोखां सवाइ मूंखे कोई बि नज़र नथो अचे जेकॾहिं तू मुंहिंजी अखियुनि खां ओझल थिए न त मुंहिंजियूं अखियूं सामने जी मीज़ या वसी पवंदियूं सोरठ तू रोए पई ये हालात सिर्फ और सिर्फ तो जो आ कॾहिं भी तुझी नज़रुनि खां ओझल न थींदो वाइदो बुढ़ाओ
मां तुंहिंजे दुख ऐं दर्द खे सम्झां थो पंहिंजनि ॻोड़नि खे रोक मां अदा कंदो हालात तोखे वठण ज़रूर ईंदो बाबा नादान दिल चरियूं अखियूं मुझे वस में ही ना है तो मां छा कयां मां बेवस है बाबा वसण ॾियो इन्हनि खे वसण ॾियो मुझे शिकारिन खे शिकार करण वारो केर आहे केर सरकार हालार हालार अञा जिंदा है सरकार हालार तुंहिंजो मौत सारंग खान जे हथन सां थींदो हथन सां सरकार हालार ऐलान जंग करे चुको आहे चए पियो त तयारी करे छॾियो ॿिनि ॾींहंनि में हू अव्हां जो महिमान आई अचण ॾे हुनखे मां बि सारंग खान आहियां सारंग खान ये सावणीअ जे मींहं जियां न वसां कार ई ॾुकार ऐं जे वसां त ॿोड़े मारिया ॿोड़े बाबल साईं तव्हां घणो पी चुका आहियो हाणे हली आराम कयो आराम किथे ईंदो राणा किथे ईंदो आराम नहीं बेचैनीअ जो सबब बाबा साईं सोरठ राणा सोरठ इन ॻोठ में जेको नओं लॾो आयो आहे न राणा इन्हीअ में हिकु ख़ूबसूरत हरणी आहे जेका इन्हनि जे घरनि में छलांग लॻाए घुमंदी थी वञे राणा तो कॾहिं उन्हीअ खे हिकु नज़र ॾिठो आहे न ॾिठो आहे बाबल साईं बाक़ी तव्हां हुनजी तारीफ़ कयो था त हाणे ज़रूरु ॾिसणो पवंदो डोडा कटी छॾींदो साहे राणा जेकॾहिं इन्हीअ ॾे नज़रूं खयई डोडा कटी छॾींदो साहे बाबा साईं जंहिंमें तव्हां जूं नज़रूं हुजनि उनखे मां अहिड़ी अख सां ॾिसंदुसि ई न राणा मूंखे सोरठ घुर्जे राणा सोरठ हुकुम कयो सरकार हींअर ई खणी चांस ना जबरदस्ती न राणा ना हीअं छोकिरी राज़ी कोन थींदी सरकार पोइ